बस सर्विस इन्हनि शुरू कई आहे। जन्नतुल बखिया आहे हिन पासे ॾांहुं बस सर्विस आहे हिननि जी। होटल आहिनि हितां सॼे मदीने में बस सर्विस शुरू थियल आहे जेका माण्हुनि खे हर गिटीअ मां गली मां खणी था अचनि रोडनि तां उन इलाइक़नि तां। ही सभु माण्हू हाणे रोज़े खोलण जो टाइम थी वियो आहे, सभु होॾे वेंदा आहे। बस सर्विस आहे 5 खां हर नंबर सां हर रोड तां खणी था अचनि। तमामु बसनि जो सुठो जेको सो सिलसिलो हिननि मदीने में शुरू कयो आहे। हूअं अंदरि अची पार्किंग कोन पई मिले, उनजे करे हाणे हिननि माना बस सर्विस आहे। हर को जेको बि घर खां गाॾी न काए अचे पंहिंजी उते बीहारे अचे ऐं उन खां पोइ भई हिन बसुनि जे ज़रिए अचे। वरी ॿई पासा रोड जो, हे पासो रोड जो, हे पासो हिकिड़ो पासो अचण वारो ॿियो वञण वारो। जन्नतुल बखिया जे जेकी साइड आहे उनजे चइनी तरफ़नि खां माना न हुया जेको सो पंहिंजा दुकान हुया जेकी बंदि थिया हुआ कुझु अरसो पहिरियां। वरी हाणे उन्हनि ते नवां नंबर हया अथनि, सो वरी हिन खे स्टार्ट कंदा। ही तमामु ज़बरदस्त दुकान आहिनि अंदरि हुया पहिरियां मार्केटूं सॼो बंदि करे छॾियऊं, वरी हाणे खोलनि था। सभु जेके बि मुस्लमान मदीने शरीफ़ में आया आहिनि उहे सभु जो सभु हींअर रोज़े खुलण जो टाइम आहे। सभु मस्जिद नबी में वञनि था पिया। ही वॾा वॾा होटल आहिनि जेकी रमज़ान शरीफ़ में, उम्रे में, हज जे टाइम ते तमामु घणा बिज़ी हूंदा आहिनि। हे जेके वॾा वॾा होटल आहिनि हिननि जे हेठां तमामु बहितरीनु बस सर्विस हिननि जी जेका हाणे शुरू थी चुकी आहे। त सभु बसूं अचनि थियूं अची ऐं हिते बीहनि थियूं। जंहिंखे लहिणो आहे मस्जिद नबी में अंदरि वञिणो आहे हरम में, उहे हितां वेंदा ऐं वरी पर जंहिंखे वरी चढ़णो आहे त वरी चढ़ी मोटी ईंदा। सभु मुस्लमान मस्जिद नबी में वञनि था पिया। सुहिणा सुहिणा मंज़र कबूतरनि जा। गेट नंबर 365 खां हाणे अंदरि मस्जिद नबी में इन था थियूं ऐं तमामु सुठो ऑप्शन आहे। लेडीज़ जेकी आहिनि उहे साॼे पासे ॾांहुं वेंदियूं, मर्द जेके आहिनि उहे भले हिन गेट मां इन थींदा, लेडीज़ होॾां वेंदी। हीअ गेट 365 खां इन था थियूं। माशाअल्लाह केॾो जेको सो आवाम सभु मुस्लमान हिते हे छटिरियूं जेकी उस खां बचाइनि थियूं। ही छटिरियुनि जा मंज़र मदीने वारे साईं जो रोज़ो हिते बैरियर हणी हिननि बंदि कयो आहे। हे तमामु वॾी रश आहे। सुभान अल्लाह रोज़ो